नाज़रीन, घोटकी शिकारपुर ऐं कशमोर जा शकी पुलिस ऑफिसर ऐं अहलकार ग्रे लिस्ट में शामिल खेनि रेंज मां निकाले ॾियण जो इम्कान वधी वियो आहे। ज़रियनि मूजिबि IG सिंध जी सदारत में थियल इजलास में ब्रीफिंग में ॿुधायो वियो त ऑफिसर ऐं अहलकार माज़ी में धाड़ेलनि सां ॻाल्हियूं करे मुग़विन खे बाज़ियाब कराइण वारे डील जो हिसो रहिया आहिनि। IG सिंध लाड़काणे सखर जे DIG JS खे हिदायत कई हू फ़हिरिस्त तयारु कनि ऐं तस्दीक़ बाद ग्रे लिस्ट में शामिल ऑफिसरनि ऐं अहलकारनि खे रेंज मां बदिली कयो वेंदो। IG सिंध गुलाम नबी मेमण जो चवणु हो त भुंग लाइ अगवा जे वारदातुनि में धाड़ेलनि सां कंहिं बि सतह ते ॻाल्हियूं न कयूं वञनि। मुग़विन खे पुलिस एक्शन सां बाज़ियाब करायो वञे। इजलास दौरान सिंध समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ हिसनि मां अगवा बाद बाज़ियाब थींदड़ माण्हुनि जूं मोबाइल सिमूं ऐं फ़ोन्स धाड़ेलनि जे इस्तेमाल हेठि हुजण जो इंकशाफ कयो वियो आहे। IG सिंध DIG CIA ऐं CPLC अमलदारनि ते ॿधल टीम जोड़े छॾी। टीम नंबर्स जे ॾिनल लिस्टनि जी तस्दीक़ बाद नंबर ऐं मोबाइल फ़ोन ब्लॉक कराईंदी। सोमरो वॉलपेपर्स एंड PVC पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।